अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फैक्ट्स विद वहीद राजपर में मां आहियां जो मेज़बान वहीद राजपर। नवनि सूबनि जे हवाले सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जे तरफ़ां जेको बयानु आयो आहे, उन खां पोइ सॼी सिंध में जेके क़ौमप्रस्त जमायतूं आहिनि, सिंध जो सान्यावंदा लेखक आहे, उन जेको शऊर रखंदड़ आहे, उनमें सख़्तु ॻणती वारी जेकी सूरत हाल आहे हिन वक़्तु। इन खां पहिरियां MQM समेत जेके लसानी जमायतुनि सां तालुक़ु रखंदड़ आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बयान ईंदा रहिया त जेको नवां सूबा ठहणु घुरिजनि। पर हिन वक़्तु मोहसिन नक़वी जेको वफ़ाक़ी हुकूमत में अहम वज़ीर आहे, वज़ीर दाख़िला आहे, उन जो बयानु अचण खां पोइ सूरत हाल जेको आहे हिन वक़्तु तमामु घणी ॻणती जोगी आहे। जेको हिन वक़्तु जेको रद्दमल अचे पियो सोशल मीडिया ते, जेके सिंध जो शऊर आहे, सिंध जो क़ौमप्रस्त आहिनि, उहे इन ॻाल्हि खे हज़म करण लाइ तयारु न आहिनि त वफ़ाक़ी वज़ीर हिकु वफ़ाक़ी हुकूमत जो ज़िम्मेवार, वफ़ाक़ी काबीना जो ज़िम्मेवार शख़्स अहिड़े क़िस्म जो बयानु ॾिए पियो त नवां जेके सूबा ठहणु घुरिजनि, नवां जेके इंतिज़ामी यूनिट ठहणु घुरिजनि। इंतिज़ामी यूनिट सिंध समेत चइनी सूबनि में पहिरियां ई मौजूदु आहिनि जिते इंतिज़ामु हले पियो। पर इहे बि सुवाल उथनि पिया त हिन मुल्क जो फ़ैसिलो जेको आहे उहो सनअतकार, जेके सरमाएदार आहिनि या एस्टेब्लिशमेंट आहे, उनखे करणु घुरिजे या इन मुल्क जे अवाम खे करणु घुरिजे। इन ते सुवाल हिन वक़्तु बहस हले पियो। इन पूरी सूरत हाल ते हिन वक़्तु ॻाल्हि ॿोल करण लाइ असां सां इस्लामाबाद खां जेको अहम शख़्सियत मौजूदु आहे, सिंध जे अहम मामलनि ते सदाईं जेको सिंध जो केस पेश कयो आहे, पाणी जो मामिलो हुजे, तरक़ी जे जेके डेवलपमेंट फंड हुजनि या मुख़्तलिफ़ मामला जेके तकरारी कैनाल हुजनि, NFC अवार्ड हुजे, अहिड़ी तरमीम हुजे, सूबाई ख़ुदमुख़्तियारी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते सिंध जो जेको केस आहे तारीख़ी दलीलनि सां, तारीख़ी जेके हिस्टोरिकल जेके शयूं आहिनि उहे जेके दलीलनि सां केस पेश कयो आहे सिंध जो, उन पूरी सूरत हाल ते असां सां इस्लामाबाद खां नसीर मेमन साहिबु, काविश जो कालम निगार बि आहे, तर्ज़िया निगार KTN न्यूज़ जो, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेकी सूरत हाल आहे उन जे पोयां कहिड़ा मक़सद आहिनि। नसीर मेमन साहिबु, कीअं पिया ॾिसो तव्हां मोहसिन नक़वी जो बयानु ॾिठो, सिंध जे अवाम जो रद्दमल ॾिठो, इन ते तव्हां कहिड़ो कमेंट कंदा ऐं पूरी सूरत हाल ते कीअं पिया ॾिसो हिनखे? अच्छा, महिरबानी अदा। हाणे ही बयान त बज़ाहिर मोहसिन नक़वी ॾिनो आहे, पर सभु सम्झनि था त इहो बयानु मोहसिन नक़वी जो न आहे, इहा लाइन बि मोहसिन नक़वी जी न आहे। असां ॿिए ॾींहुं हिकिड़ी अहम प्रेस कॉन्फ्रेंस में हुनजी हाणे जी इंडोर्समेंट बि ॾिसी वरिती, पोइ उन सॼे कंटेंट ते हिकु त जज़्बाती मामलात पंहिंजा थिया आहे त सिंध जो को माण्हू इहा तसवर में नक़वी साहब वारनि खे अंदाज़ो ई कोन्हे त हेठि माण्हुनि जे दिलनि में पोइ वरी कहिड़ो आतश विषां उभिरे थो, ऐं जेकर कंहिंजो ख़्याल आहे तौरु उहो ताक़त सां उन आतश विषां खे ख़तमु करे सघो त उहो बि हिस्ट्रीअ में ग़लति साबित थियल आहे। हाणे अचूं था त इन ॻाल्हि जेका कई वई उनजी मेरिट छा आहे। मिसाल हिकिड़ो हुन चयो त सिस्टम कोलैप्स थियल आहे, बराबरि सिस्टम जो हाल ॾाढो ख़राबु आहे। सुवाल आहे त सिस्टम आहे कंहिंजो, कंहिं ठाहियो आहे, केरु थो हलाए? पाकिस्तान जे माण्हुनि ठाहियो आहे? फ्रैंकली ॿुधायो त पाकिस्तान जे माण्हुनि जी असेंबली आहे, मेजॉरिटी खे मां चवां केतिरा त आहिनि माण्हुनि जा, इहा ॻाल्हि ठीकु आहे, सभु न, पर हिकिड़ो चङो मोचारो अंग सॼे मुल्क खे ख़बर आहे त उहो पाकिस्तान जे माण्हुनि जो कोन्हे चूंडियल। ऐं उहो मां अॼु जी ॻाल्हि नथो करे, 10 साल हिन मुल्क में थापियल आमरियतूं रहियूं, उन 10 सालनि जो जेको डैमेज हूंदो हो सो पुठियनि 20 सालनि ताईं कोन थो पोइ सियालक जेके आफ़तूं पाले मुल्क खे हणी वियो विचीअ में, अॼु उहे मुख़्तलिफ़ नालनि सां ख़ैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में जॾहिं असांजे सरहदी मुहाफ़िज़नि जे जवाननि जा लाश किरनि था त हुनखे ख़बर त हूंदी न त इहो निज़ाम कंहिंजो ॾिनल, इहे कीअं आया हुआ, इहे किथां आया हुआ, इहे बलाऊं, इहे असांजा VIPs छो थिया, इहे असांजे मुल्क जा वॾा मौज़िज़ मानाता महिमान कीअं थी विया हुआ, त हुननि खे ख़बर आहे सिस्टम कंहिं हलायो। पोइ जेको कुझु वरी हुन खां पोइ मुशर्रफ जे दौर में थियो, अयूब जे दौर खां शुरू कयो, अधु मुल्क विञायोसीं, जेको गोल्डन एरा चवंदा आहिनि हुनजी एंड इहा थी त अधु मुल्क विञायोसीं। आई मीन सॼे सिस्टम जो वॾो हिसो पाकिस्तान जी तारीख़ जो सिस्टम डायरेक्टली उन्हनि ऑटोक्रेट्स ऐं अथॉरिटेरियन रिजीम्स जे हवाले रहियो जिन जो त माण्हुनि सां को वास्तो हुयो ई कोन। ॿिए नंबर ते पोइ वरी जेके हुकूमतूं हुन खां पोइ आयूं, का 2.5 साल हले, का 3 साल हले, का 4 साल हले, तंहिंमें 2 साल बि न गुज़ारनि त राति शुरू थियो वञे, सिस्टम नथो हले, सिस्टम हीअं आहे, सिस्टम हूअं आहे। इहा सॼी जेका सिस्टम जी ख़राबी आहे,
ये मोहसिन नकवी जरा साहब पाण करे सिस्टम जी पैदावार कल राणा सनावला चयो आहे न मूंखे ईमानदारी सां ॿुधायो त जेके 3 वॾा वकील आहिनि इन नए फार्मूले जा आमिर चीमा महमूद ऐं पंहिंजो ही नकवी ऐं साईं वाजा पाकिस्तान जे माण्हू खां रेफरेंडम कराए था हिननि 3 माण्हुनि जी हैसियत पुछी वठो इहे पंहिंजे तक में बीही बिना पुठी ऐं अॻी सपोर्ट जे हिकिड़ी काउंसलर जी सीट त कटे ॾेखारनि हिननि जी लेजिटिमेसी छा आहे इहे आहिनि कहिड़े जेके पाकिस्तान जे फ्यूचर जा फ़ैसिला रखनि ताजिरनि खे बि हाणे अंदाज़ो करियो 90% इन में डॉलरनि जा स्मगलर ठग फिराडी पाकिस्तान जे माण्हुनि खां टैक्स उगाड़े उहे टैक्स खज़ाने में जमा न कराइनि हर तरह जूं मराहतूं वठनि हर तरह जूं कंसेशन्स वठनि हर साल हिननि खे मिलनि पंहिंजो सब्सिडी उनखां पोइ बि मईशत जो बेड़ो ॿोड़े वेठा आहिनि उन्हनि अशराफनि जे साम्हूं तो केस रखिजे त सिस्टम ख़राबु आहे बराबरि सिस्टम ख़राबु न हुजे त इहे मोतबर थी वेह न आहे नकवी साहब पाण इन स्टेज ते वेही सघे जेकर सिस्टम सही हुजे आई मीन सिस्टम जी जॾहिं ॻाल्हि कयो था त पोइ पूरी ॻाल्हि कयो कंहिंजो ठाहियल सिस्टम कंहिंजो हलायल सिस्टम पाकिस्तान जे माण्हू खे ख़बर न आहे सिस्टम कंहिं वटि आहे केरु थो हलाए केरु थो ठाहे केरु थो राति विच में फार्म 47 कीअं था चेंज थियनि कॾहिं RTS थो वेहे इहे सभु शयूं भला कुझूं आहिनि छा पाकिस्तान जे माण्हू हेॾा सादा आहिनि छा पाकिस्तान जा त हिकिड़ी ॻाल्हि पूरी करणु घुरिजे सिस्टम हितां ख़राबु थियो आहे ये सिस्टम ख़राबु आहे पर पोइ ॻाल्हि पूरी कजे त ख़राबु किथां थियो आहे इहो सूबनि सां कीअं ठीकु थींदो इन जी कहिड़ी लॉजिक इहो मूंखे सम्झ में नथी अचे छा कंदा नवां सूबा तव्हां वटि 4 सूबनि हलाइण जी बजट कान्हे हिन साल सूबनि खां पैसा कटे मां चवंदो खीसो कटे सूबनि जो डंडो ॾेखारे जीअं भतो वठिजे तीअं पैसा वठी 2-2.5 अरब अलाए घणा तव्हां उगाड़िया सूबनि खां 1250 अरब स्ट्रेटेजिक जे नाले ते ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त 2000 खनि अरब या 1500 अरब तव्हां उगाड़िया कैश सरप्लस जे नाले ते 1500-1600 अरब रुपया तव्हां खणी विया पेट्रोलियम लेवी जे नाले ईअं त तव्हां हलायो था इस्लामाबाद जो कारखानो जंहिंजूं 200 स्टेट ओन्ड एंटरप्राइज़िस सालानो 800 अरब रुपयनि जो घाटो पिए थियूं कनि कंहिं वटि आहे इहो सिस्टम हिन जे बोर्ड ते केरु आहिनि हिन जा CEOs केरु आहिनि कढो न लिस्ट त कड़नि सूबनि मां कड़नि इलाइक़नि मां आया त उहो चई था छॾियो सिस्टम बर्दाश्त करियो सिस्टम कंहिं वटि कढो कंहिं ख़राबु कयो कहाणी पूरी नथा ॿुधाइनि प्रॉब्लम इहो आहे ऐं सूबनि ठाहिण सां मां हिकु पाकिस्तान जे दुनियाई शहरी जे हिसत में चवां थो इहो सिस्टम जेको अंदो मंडो जॾो हलेनि थो न इहो इन खां बि नूर चक थी वेंदो अच्छा नसीर साहब हिकिड़ो मुख़्तलिफ़ मसइलनि जीअं पहिरियां बयानु आया त परणी तरमीम जेको आहे उहो असां ख़तमु कंदासीं NFC अवार्ड जो जेको स्ट्रक्चर आहे उहो तब्दील कंदासीं उनखां पोइ उनजो उनखां पोइ जेको नतीजो निकितो इन प्रेशर जो त सूबनि खां मतिलबु सिंध खां 350 अरब रुपया उहे वरिता विया ॿियनि सूबनि खां बि हिन जे पोयां जेकी पूरी MQM केतिरे अरसे खां वठी अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदियूं ऐं मोहसिन नकवी जो मैदान में अचणु इन जे बैकग्राउंड में पोयां कहिड़ा मक़सद आहिनि तव्हां एज़ अ तज़िया निगार तव्हांखे कहिड़ा ख़दशा आहिनि कहिड़ियूं शयूं थी सघनि थियूं जेके अहिड़े क़िस्म जा बयान या अहिड़े क़िस्म जी जेकी मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहो मुसलसिल अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियनि पियूं इन पोयां मक़सद कहिड़ा आहिनि ॾिसो पहिरियों त मां करेक्ट करियां त मुंहिंजी कैलकुलेशन आहे त सिंध 250-300 अरब न टिनी मतनि में कोई 900 अरब रुपया न आहिनि 3 मत कहिड़ा आहिनि हिकिड़ो स्ट्रेटेजिक नीड्स में मुंहिंजो ख़्यालु आहे त 250 खनि अरब हुन में ॾिनऊं उनखां पोइ ॿिए नंबर ते जेको आहे ही जेके कैश सरप्लस हुन में 500 कुल मिलाए 650-700 अरब तरगो कैश सरप्लस ऐं हिन मद में थियनि था स्ट्रेटेजिक नीड्स वारो शेयर इहे त मुरादर शाह साहिब असेंबली में ॿुधाया ऐं तव्हां पेट्रोलियम लेवी जेकर सेल्स टैक्स हुजे हा उन जे हिसाब सां तव्हां सिंध जो शेयर कढो 55-58-57% सूबनि जो उन में 24% सिंध जो सभु मिलाईंदो त 8.5 खां 900 अरब रुपया ठहंदा जेके हिन साल सिंध ॾिना आहिनि ॿियनि सूबनि खां बि वरितनि ज़ाहिर आहे उहो सिंध कोन ॾिना त उहो सॼो पैसा हिननि वरिता इन ई नाले ते डंडो ॾेखारे त सूबा था ठाहियूं तरमीम था ख़तमु कयूं NFC त हिन साल रिवर्स थी चुको आहे तव्हां केरु मञे या न मञे मूंखे का ख़ुशफ़हमी कान्हे त पोइ 7हों NFC जहिड़ो आहे 7हों NFC ते तव्हां हाणे कुल पढ़ी छॾियो हिन साल थी वियो ऐं 2 सालनि लाइ हिननि चयो आहे त इहो सूबा इहा रक़म ॾींदा रहंदा तव्हां ख़ैर सां ॾिसजो 2 सालनि खां पोइ असां बि हिन मुल्क में तव्हां बि हिन मुल्क में रिवर्स बि कोन थींदो असां ॾिठो कॾहिं जो टिरखो फार्मूलो आयो मिड 90s जो अॼु ताईं असांजी जान नथी छुटे 1991 जो कार्ड धिका पियो खाए टिरखो फार्मूलो हाणे पाणी विराईंदो आहे हिकु भेरो प्रेसिडेंट थी वियो रिवर्स कोन थी वियो
पुठियां इहो ई आहे, सूबनि जा वसीला आहिनि, वफ़ाक़ जूं पंजूं शाही ख़र्चूं ख़तमु थियनि कोन थियूं। 850 अरब रुपया रुॻो हुननि जी स्टेट ओन्ड एंटरप्राइज़ जो लॉस आहे, उहो हिननि खां ठीकु थिए कोन थो। हर साल सप्लीमेंट्री ग्रांट वठी अलाए केतिरा हज़ार अरब रुपयनि जा एक्स्ट्रा ख़र्च ऐं कर्ज़ खयो वेठा आहिनि। उहे कर्ज़ कहिड़ो पाकिस्तान जे माण्हुनि ते ख़र्च था थियनि, ॿुधाइनि भला। ॿियनि कर्ज़नि जी ऑडिट त केतिरा पैसा आया, केतिरा माण्हुनि जी डेवलपमेंट ते लॻा, केतिरा प्रोमिस जी डेवलपमेंट ते लॻा, कहिड़े प्रोमिस में केतिरा लॻा, इहे सभु हिसाब किताब ॾियणु घुरिजनि न माण्हुनि खे। तो इहे सभु जेके हिननि जूं छा ख़र्चूं उहे बंदि नथियूं थियनि। ॿिया हिकिड़ा असां तमामु वॾा प्लेयर थियणु चाहियूं था हिन रीजन में, उन करे ज़ाहिर असां वॾा पार कया आहिनि त वॾा ख़र्च कया आहिनि, त हाणे उहो माण्हू हुनजो सवाल बि नथो करे सघे। ज़ाहिर आहे स्ट्रेटेजिक मामला आहिनि, एतिरी मुल्क में जाइ आहे कान जो सवाल जवाब थियनि। त इन सॼे जे नतीजे में हाणे वञी छा बचियो, हिन साल सूबनि खां इहे बि कढनि, हाणे पुठियां पिया विच ते जो सूबा पंहिंजा मिनरल्स जा राइट असांखे ॾियनि, मिनरल्स असांजे हवाले कयो। पोइ हिकिड़ा नवां इदारा आहे, चाहे एफ सी जहिड़ा चया, जंहिंमें चवनि ज़मीनूं असांखे ॾियो, पोइ चवनि पाणी असांखे ॾियो, पोइ IT जो सॼो सेक्टर। आई मीन इहे सभु शयूं या त पाकिस्तान जे माण्हुनि जे, ग़रीब माण्हू जे, आम माण्हू जे भले वटां ठहनि त कंहिंखे बि एतिराज़ कोन थो, पर जंहिं तरह इहे शयूं ठहनि हलनि थियूं सॼे पाकिस्तान खे ख़बर आहे त उहे आम माण्हू जी ज़िंदगीअ में बहितरीअ लाइ कोन थियूं पई थियनि। त हीअ जेके कुझु जेके स्टेटमेंट्स आहिनि, इहे इन फ्रस्ट्रेशन जो नतीजो आहिनि, जो आख़िर में सूबा ॾेई किथे न किथे चवंदव अला की मुंहिंजो ब्रेक हणो, हाणे त ठेका बि हिननि जे तंज़ीमुनि खे मिलनि था, अहम इदारनि खे ठेका था मिलनि। तव्हां कल्ह ॿुधो न 18 अरब रुपया सिंध गवर्नमेंट ॾिना ठेका, ॿियनि सूबनि में बि ॾियनि था, टोल प्लाज़ा हुननि इदारनि वटि आहिनि। त सॼो जेको रिसोर्स बेस आहे उहो जॾहिं आहे ई हथ में, त हाणे हुननि जो ख़्यालु आहे त बाक़ी जेको ही दरो पुरदो रहिया आहिनि पैसा, उहे बि डायरेक्ट असांखे ॾियो। अहम इदारनि ते सदा हाणे तव्हां ॾिसो किथां था अचनि। त मोहसिन नक़वी साहिबु चार्ज लॻाई कंहिं ते आहे, मां त चवां थो त हीअ त हुन इदारे खे बदनाम करण जो तरीक़ो थो करे। मोहसिन नक़वी हीअ इदारे सां का भलाई थोरे कई थी, जन अहम उहिदनि ते अहम फ़ैसिलनि में पाकिस्तान जो हिकिड़ो वॾो इदारो सदराए वारो किरदारु थो था करे, जंहिंजो एतिराफ़ वज़ीर आज़म बि करे थो, मुख़ालिफ़ तौर बि करे। पोइ तव्हां हुन ते चार्ज लॻाए, तव्हां त सिधी तरह हुन इदारे ते चार्ज पे था लॻायो। मोहसिन नक़वी साहिबु कंहिंसां भलाई कई आहे, न पाकिस्तान जी भलाई कई अथई, न इदारनि जी भलाई कई अथई। रादर हिकिड़ो हिकिड़े अहिड़े फ़साद जो बुनियादु कयो अथई त ॿिनि सूबनि में अॻे ई मुल्क में बाहि भरी पई आहे। तव्हां उनखे थधो कयो, उते हल कढो, उते माण्हुनि सां को तरीक़ा कढो। हाणे त कश्मीर में बाहि भरी पई, हुन में ॿाहिरियां हथ बराबरि अचनि, ॿाहिरियों हथु तॾहिं अचे थो जॾहिं तव्हां अंदरूनी तौरु कमज़ोरनि सां उहो माहौल ठहे थो, तॾहिं थो ॿाहिरियुनि खे स्पेस मिले। हाणे उहे बाक़ी जो को हिकु ॿ सूबनि में थोरो घणो साह खण जो ठापर वारो माहौल आहे, जिते हिते इन क़िस्म जा फार्मूला खणी ईंदा, लामाला उते बि तकरार थींदी। माण्हू कोन वेठा हूंदा त हिन जे ऑर्डिनेंसिस ऐं हुकूमनामनि जे ज़रिए असांजा तव्हां तारीख़ी माण्हुनि जा वतन तव्हां विराए छॾियो, जेके एडमिनिस्ट्रेटिव यूनिट त कोन्हनि, सिंध या इहे पंजाब या सभु सूबा तारीख़ी सूबा आज़ादु वतन हुया। इहे छाजा एडमिनिस्ट्रेटिव यूनिट आज़ादु वतन हुआ जिन गद्दी एरिया आख़िर में पाकिस्तान ठाहे। त उन्हनि खे तव्हां ऑर्डिनेंसिस ऐं इस्लामाबाद जे हुकुमनामनि मां अंडू करणु चाहींदो, उन्हनि खे ग्रांट चाहींदो, तव्हांजे ख़्याल में माण्हू चुप करे घर वञी वेही रहंदा त फलाणे ख़ान साहिबु हुकुम जारी कयो आहे, तंहिं करे हलो त घर हलूं, हाणे हुकुम अची वियो आहे। उहा बाहि भरी वेंदी आहिनि। फॉर्चुनेटली जो जिते थोरी घणी ठापर आहे उते शयूं ख़राब थी वेंदियूं, ते अगरि पाकिस्तान सां सॼणाइप न पई थिए। अच्छा नसीर साहब, हिकिड़ो सुवाल इहो पैदा थिए पियो त हिन मुल्क जा जेके फ़ैसिला आहिनि उहे अवाम खे करणु घुरिजनि, या जेके सनअतकार आहिनि, मुल्क जी इस्टेब्लिशमेंट आहे, या जेके मोहसिन नक़वी समेत जेके तव्हां टे नाला हिन वक़्तु ॿुधाया, अहिड़ा जेके किरदार आहिनि उन्हनि खे फ़ैसिलो करणु घुरिजे, अवाम जी जेको आहिनि मामलनि ते जेके बि आहिनि, जेको आइन में क़ानूनी तरीक़ेकार आहे उनखे अडॉप्ट करणु घुरिजे। इहे फ़ैसिलो सनअतकारनि खे वेही किताब करणु, उन्हनि जो जेको मुतालबा मुसलसिल जेको आहे तव्हां ॾिठा हूंदा, अकील करीम डेडी समेत मुख़्तलिफ़ जेके कराची जा बिज़नेसमैन आहिनि उहे वेही हिकिड़ो माहौल ठाहींदा आहिनि। बरसाति पइजी वई त ॻाल्हि कंदा त नओं सूबो जेको आहे उहो ठाहियो वञे, जेकॾहिं का शार्टेज थिए थी, को क्राइसिस थिए थो, कंहिंजी मनाइली आहे त उन कंहिं सरज़मीन खे जेको तारीख़ी वतन रहियो हुजे, जंहिं जेको मुल्क जो सूबो बानी आहे, जंहिं ठाराह पास कयो बार बार माना अहिड़े क़िस्म जूं, त इहा जेकी सिंध असेंबली आहे, सिंध हुकूमत आहे, छा तव्हां हुनखां को अहिड़े क़िस्म मुतालबो कंदा त अहिड़े जेको आहे रेज़ोल्यूशन पास कनि मुज़म्मती? मुज़म्मत त छा, मां त सम्झां थो त इहा त आइन सां गदारी वारे केस ज़ुमरे में थो अचे। सूबनि जी तारीख़ी हैसियत एतिरी मुक़दम आहे जेतिरी पाकिस्तान जे जाग्राफ़ियुनि जी, छो त इहे सूबा पाकिस्तान जा बानी आहिनि। तंहिं करे तव्हां जन उन्हनि जे सरहदुनि सां छेड़छाड़ हथ चुराइण जी ॻाल्हि कयो था, त तव्हां त पाकिस्तान जे सरहदुनि जी तोहीन बि कयो था इन माना में। सो इहा त मुंहिंजो ख़्यालु आहे टॉलरेबल ई कोन्हे। ॻाल्हि हीअ आहे, ताजिर, वापारी, सनअतकार, इहे सभ खां वॾा टैक्स जा चोर,
ये हर साल सब्सिडियूं वठी पैसा खायो वञनि, हिननि मईशत जी तबाही करे छॾी, ही डॉलरनि जी स्मगलिंग कनि, ही हवाला हंडीअ सां पैसा इलीगली सॼी दुनिया में ट्रेड कनि, हिननि जा जेकर हिसाब निकिरंदा त इहे जेके तकरीर ॿुधाइण लाइ विया रहिया आहिनि 90% मुंहिंजे ख़्याल में जेल में हुजणु घुरिजनि, हिननि त पाकिस्तान सां फ्रॉड कया आहिनि, तंहिंजे करे हिननि जी त का अख़लाक़ी हैसियत ई कान्हे, ॾेढी वेढी थींदा केरु आहिनि, पैसा कमाइण जे नाले ते ही पंहिंजे इदारे जे ग़रीब मज़दूरनि खे मिनिमम वेज कोन ॾींदा आहिनि, केतिरनि हंधनि ते एक्सप्लाइटर आहिनि, माण्हुनि जी इंश्योरेंसुनि जा पैसा खायो वञनि, ही त पहिरें दर्जे जा फ्रॉडी वेठा आहिनि, जेके वेठा आहिनि वॾा वॾा सेठिया सनअतकार, तंहिंजे करे हिननि जी त का अख़लाक़ी हैसियत कान्हे। ही जेके टे हमरा चङा मुड़ुसनि मां वरी चवां थो, इहे पंहिंजे बल ते पाकिस्तान जेके काउंसिलर त थी ॾेखारनि, घणा माण्हू हुननि खे सुञाणनि, जेकर इहे डंडा मोटा थी पुठियां चङा हुनजे टेकुनि ते न विहनि ऐं टीवियुनि ते न वेठा हुजनि या अॻियां पोयां हिननि जे जेके से इहे फ्लीट न हलंदा हुजनि, प्रोटोकॉल न हलंदा हुजनि, हिननि जी हैसियत कहिड़ी हुजे, या नो बडी, न हिननि खे पाकिस्तान जा माण्हू चूंडनि, न हिननि खे पाकिस्तान जे माण्हुनि करे को इलेक्ट करे को चङो मुड़ुसु करे विहारियो आहे, न ही पाकिस्तान जे माण्हुनि जा अॻुवान आहिनि, कंहिं बि सूबे जा कोन, हिनखे पंहिंजे पंहिंजे सूबे में कॾहिं तव्हां ॿुधो आहे त ही के अवामी रहनुमा जो हिननि जे पुठियां हज़ारे माण्हू दरख़्वास्तूं खणी डोड़ंदा हुजनि त नओं सूबो ठाहे ॾियो। सवाल आहे त नवां सूबा जेकर चवंदा त महरूमियूं हुन गुरबत आहे त उहा पाकिस्तान जे ॿाहिरां में आहे, तव्हां उतां करे को जुलूस ॾिठो आहे छा त को पिशीन मां निकितो हुजे, को मस्तूंग मां निकितो हुजे, को टंडे आदम मां निकितो हुजे त असां सां ज़ुल्म थी वियो, असांखे नओं सूबो ठाहे ॾियो, कंहिं डिमांड कई आहे? शहरनि में सभ खां वॾा सुखिया इहे वेठा आहिनि, सभ खां सुठियूं इस्पतालूं हिननि वटि, सभ खां सुठा रोड हिननि खे मिलनि, फ्लाईओवर हिननि खे मिलनि, बजेटुनि जो वॾो हिसो हिननि ते ख़र्च थिए, पर हिन खे कब्ज़ो खपे, ज़मीनूं विकिणण लाइ कब्ज़ो खपे, दहशतगर्दनि जा टोला सरकारी टैक्सनि ते भर्ती करे पघारूं ॾियण जो कब्ज़ो खपे, इन लाइ हिननि खे खपे शहरनि में पंहिंजी मालिकियत। बाक़ी ही छा में ॾुखिया आहिनि, ॾुखिया त पाकिस्तान जा 80% चइनी सूबनि जा ग़रीब इलाइक़ा आहिनि, जिन वीचारनि हारी वीचारा जिन खे तव्हां कणिक जो अघु नथा ॾियारे सघो, उन्हनि त कॾहिं कोन चयो आहे असांखे अलॻि सूबो ॾियो। ही सभु जेके 50-70 सालनि खां मुल्क जो रत चूसींदा रहिया आहिनि, चोरनि जो टोलो त इहो आहे, हिननि जी त का अख़लाक़ी हैसियत ई कान्हे, ही केरु थींदा आहिनि माण्हुनि जूं धरतियूं विराइण वारा। मां सम्झां थो त पाकिस्तान जे अहम इदारनि जी क़यादतुनि खे संजीदगीअ सां सोचणु घुरिजे त हिन फ्राडी टोले जे चवण ते जेको बि हिननि खे सलाह ॾिए थो, पाकिस्तान जे 80-90% माण्हुनि जी जेका थोरियूं घणियूं उमीदूं बचियूं उन्हनि खे न ॿोड़नि, माण्हुनि खे एॾो मायूस ऐं नाउमीद न कनि जो उहे सभु रस्ता जेके ऐवान ॾांहुं आइन ॾांहुं वञनि था उहे वतन मां हलिया वञनि। कल्ह तमामु सुठी ॻाल्हि कई पंहिंजे ISPR जे तर्जुमान त मुल्क आइन हेठि नथो हलायो वञे, मां आइन मुताबिक़ चूंडूं करायो, आइन मुताबिक़ मुल्क खे हलायो, आइन मुताबिक़ चूंडूं कयो। नसीर मेमण साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे क़ीमती टाइम ॾिनो। जी नाज़रीन, हिन वक़्तु तव्हां नसीर मेमण साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिन वक़्तु शॉर्ट ब्रेक लाइ चयो पियो वञे, शॉर्ट ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर हाज़िर थियूं था। वेलकम बैक, हिकु भेरो शॉर्ट ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर आहियूं। हिन वक़्तु मोहसिन नक़वी जो जेको बयानु आहे उहो सॼी सिंध में हिन वक़्तु ज़ेर बहस आहे। सिंध जा क़ौम परस्त हुजनि, कालम निगार हुजनि, सिंध जो शऊर रखंदड़ जेको शख़्स आहे उहो इन बयान ते सख़्तु ॻणती जो इज़हार करे पियो। हिन पूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल करण लाइ चेयरमैन सिंध तरक़ी पसंद पार्टी डॉक्टर कादर मक्सी साहब असां सां गॾु आहे। डॉक्टर साहब सां हिन पूरी सूरत हाल ते जेको बयानु आयो आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर साहब, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। हिन वक़्तु तव्हांजी नज़र मां मोहसिन नक़वी जो बयानु साम्हूं गुज़रियो हूंदो, उहो नवां सूबा ठाहिण, नवां इंतिज़ामी यूनिट ठाहिण जे हवाले सां ॻाल्हि करे पियो। मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं पहिरियां बि थींदियूं रहियूं आहिनि, 18वीं तरमीम ख़तमु करणु, NFC अवार्ड जो स्ट्रक्चर तब्दील करणु, पर मक़सदु ॿिया हूंदा आहिनि। हिन बयान जे पोयां डॉक्टर साहब कहिड़ा मक़सद आहिनि, पूरी हिन ते तव्हां रोशनी विझंदव त मक़सदु कहिड़ा आहिनि हिन वक़्त ताईं? ॾिसो वहीद, ॻाल्हि दरअसल इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि ॻाल्हियूं वॾियूं थींदियूं आहिनि, दावाऊं वॾियूं थींदियूं आहिनि। सभ खां वधीक जेको ॾोहारी आहिनि न, उहे जेके सियासी वफ़ाक़ी इक़्तिदार परस्त पार्टियूं आहिनि, उन्हनि जो वॾो ॾोह आहे त हू जॾहिं बि कंप्रोमाइज़ करे इक़्तिदार में ईंदा आहिनि त उहे बुनियादी तरह आइन जी तय थियल हदुनि में न कमु करणु चाहींदा आहिनि, न डिलीवर कंदा आहिनि। उन्हनि जे पोयां हिकिड़ी करप्ट 70 साला तजुर्बेकार ब्यूरोक्रेटनि जी टीम हूंदी आहे जेके उन्हनि खे अहिड़ियूं स्कीमूं ठाहे ॾींदा आहिनि जंहिंमें वधि खां वधि लुटमार कीअं थी सघे,
ऐं पंहिंजा पेट कीअं भरनि, हू कामोरा बि खाइनि ऐं सियासतदाननि खे बि खाराइनि। मुल्क जो गाॾो हले न हले, जंहिंजे नतीजे में बहरान अञा ताईं उते ई बीठो आहे। हाणे हिन वक़्तु मोहसिन नक़वी त जीअं पाकिस्तान ठहियो आहे, त पाकिस्तान ठहिण खां पोइ सिंध वाहिद सूबो आहे जेको पोर्ट सिटी हो। पोर्ट सिटी हुजण जे करे, डेवलप्ड शहर हुजण जे करे ऐं उते म्यूनिसिपल कमेटी जेको शहरी निज़ाम उहो मज़बूत हुजण जे करे उनखे वफ़ाक़ी गादी जो हंधि ठाहियो वियो हो। लाहौर कोन ठाहियूं, ॿिए हंधि न ठाहियूं, कराची में अची वफ़ाक़ी गादी जो हंधि ठहियो। पोइ इन आधार ते उन्हनि कराची खे कब्ज़ो कयो, नसुल परस्तनि जी आबादकारी थी, सिंध खे बुनियादी पंहिंजे हक़नि खां आस्ते आस्ते महरूम कयो वियो। क्लेमनि जूं ज़मीनूं, दुकान, कारोबार, रोज़गार सभिनी जे हवाले थियो। हाणे जॾहिं आबादी जो तवाज़ुन हुननि ईअं शहर में बिगाड़ियो ऐं हिंदू पारसी जेके पुराणा क़दीमी रवासी हुआ उन्हनि खे हितां भॼाए छॾियऊं, त बाक़ी सिंधी ॻोठाणा जेके जोखिया, कलमती, बिकक, गबोल, उन्हनि खे भॼाइण में हिननि खे केली देरि लॻंदी। विया प्लाज़ाऊं ठाहींदा, बिल्डिंगूं ठाहींदा, जंहिंजे नतीजे में ही शहर जेको आहे माण्हुनि जो जंगल थी वियो आहे। हाणे सवाल इहो आहे त जेकॾहिं हिननि जे वस में हुजे हा त ही समुंड सॼो खणी वञी लाहौर सां ऐं फैसलाबाद सां लॻाए छॾींदा, पोइ त उन्हनि खे एॾी कराची जी ज़रूरत कोन पवे हा। हाणे इहो कुदरती स्ट्रक्चर आहे, इन करे समुंड खे त पंहिंजी जॻह ते रहणो आहे। त इन जे करे फ़ौजी, स्ट्रेटेजिक ऐं मुआशी जेका सिंध में शहरग जेका आहे उहा हर सूरत में ही पंहिंजे कब्ज़े में करणु चाहिनि था। त बाबा या त कराची खे ऑटोनॉमस अहिड़े तरह करे छॾियो जो कराची में उन्हनि जो हिकिड़ो चईतो माण्हू वेठो हुजे, जीअं जनरल परवेज़ मुशरफ NRB जे ज़माने में ही लोकल गवर्नमेंट जो निज़ाम आंदो, जंहिंमें कराची जे मेयर खे रेवेन्यू जा इख्तियार बि ॾेई छॾियाऊं। माना हू तक़रीबन प्रोटोकॉल में चीफ मिनिस्टर जहिड़ा पावर इख्तियार कंदो, न त ही जेके रेवेन्यू जा इख्तियार। पोइ उन ई ज़माने खां तव्हां ॾिठो आहे त कराची में ही जेके स्पोर्ट सिटी, तेसर टाउन, ही जेके स्कीमूं वजूद में आंदियूं वयूं, लियारी एक्सप्रेस वग़ैरह, इहे सभु हिन मेयर जी हिन एग्ज़ीक्यूटिव पावर जेके हुआ रेवेन्यू ते, उन जे करे हिननि ठाही, जंहिंजे करे MQM पंहिंजा मुख़्तियारकार पंहिंजा माण्हू विहारे हज़ारा एकड़ ज़मीनूं जेके आहिनि, बल्कि हाणे जेकॾहिं 25,000 तेसर टाउन ऐं स्पोर्ट सिटी जूं ज़मीनूं ॾींदासीं त लखें एकड़ ज़मीनूं जेको आहिनि हिननि बिल्डर माफ़िया खे ॾिनूं, उन्हनि मां अरबा रुपया कमाया। त हाणे हिननि जो इहो आहे त हाणे जेकॾहिं को सिंधी वज़ीर आला रहे थो, पोइ उनजो बुनियाद के पीपल्स पार्टी जो हुजे या थर जो हुजे या नौशहरे जो हुजे, पर छो जो जॾहिं सिंधी वज़ीर आला रहे थो त उन्हनि जी कराची में एॾी मनमस्ती नथी रहे ऐं वज़ीर आला जे सही जा मोहताज था थियनि। इन जे बावजूद त सिंध जे वज़ीर आला कॾहिं बि मज़ामत न कई आहे DHA खे ज़मीन ॾियण में ऐं धारियूं आबादकारियुनि खे मुस्तक़िल करण में, हर धारियुनि जा इंट्रेस्ट उते जेको सो तहफ़ुल ॾियण में ज़रे बराबरि बि हिचकिचंदा न आहिनि। हू हर क़िस्म जा इख्तियार उन्हनि खे ॾेई वेठा हूंदा आहिनि। पर पोइ बि ही जेको नस्ल परस्त टोलो आहे या जेको सनतकार टोलो आहे कराची में वेठो, जिन 77 सालनि खां वठी हिन मुल्क खे खाधो आहे, न टैक्स ॾियनि, न हक़ीक़ी डेवलपमेंट कनि ऐं मुख़्तलिफ़ जेके सनती ॿोलियुनि जा टर्म इस्तेमालु करे अरबें खरबें रुपया 77 साल में खाधा अथनि। हाणे हू चवनि था त तव्हां असांखे कराची ॾियो त असीं तव्हांखे कराची जेको आहे दुबई खां वॾो छा, छो जो हाणे दुबई किरी पियो आहे, त हू सम्झनि था त कराची खे वधण वेझण जा चांस हूंदा त दुबई जो मुतबादिल थी वेंदो ऐं सॼी दुनिया जूं इन्वेस्टमेंट अची वेंदियूं। उन जो वाहिद हल इहो आहे त को सिंधी वज़ीर आला जो इख्तियार जेको सो कराची मां ख़तमु कयो ऐं पोइ कराची मुआशी तरक़ी कंदो, बैनुल अक़वामी सीड़पकार बि अची वेंदा ऐं उन खां पोइ असांजा मौज मस्तियूं हूंदियूं। त ही हिननि जी बदनीयती आहे। ऐं पोइ उन ॻाल्हि खे हज़म करण लाइ चवनि था त हाणे सॼे पाकिस्तान में सूबा ठाहियो, सॼे पाकिस्तान में सूबा ठाहियो, त बाबा उते त को मसइलो ई न आहे न। पंजाब जो सूबो, पंजाब जे अंदरि सराइकियुनि खे प्रॉब्लम आहे, जो सराइकी चवनि था असांजा तारीख़ी क़दीमी वसीब जा इलाइक़ा आहिनि, उहो सूबो ठाहियो। पर उहो सूबो ई मञण लाइ तयारु न आहिनि, चवनि था त 5-6-7 सूबा ठाहे छॾींदासीं। पंजाब में इंतिज़ामी विरासत हूंदी, उहे ई पंजाबी पंहिंजे वतन जा मालिक हकम हूंदा।
उन्हनि खे छा थींदो, उन्हनि खे को प्रॉब्लम कोन्हे। पर हिन जे बावजूदि मुस्लिम लीग नवाज़ शरीफ़ जो सियासी पार्टी आहे, उहो सम्झे थी त जेकॾहिं अहिड़े फार्मूले खे क़बूल कंदासीं त सुभाणे असांखे पंजाब जी समूरी सियासत हथ धोइणा पवंदा। बलूचिस्तान खे क़बूल न आहे, पश्तूनख्वा खे क़बूल न आहे, सिंध खे क़बूल न आहे, त हीअ कहिड़े माण्हुनि जी ख़िदमत करणु वञनि था। पोइ जेको हिननि वटि जवाज़ आहे, इहो शर्मनाक ऐं खिल जोगा हिन आर्ग्यूमेंट पेश कया आहिनि त भई गुड गवर्नेंस कोन्हे, साईं मुंहिंजा मेरिट ते नौकरियूं नथियूं मिलनि, फलां नथो थिए, ऐं पोइ वरी आख़िर में धमकियूं ॾियण त ही काक्रोच जागी पवंदा, पोइ ही थी वेंदो, हू थी वेंदो। हाणे जीअं जनरल परवेज़ मुशरफ इहो 12 मई ते कमु करे ॾेखारियो, कराची में सवे माण्हुनि खे क़तल करे ऐं बंदूकबाज़ आणे, त जेकॾहिं हिन साहब खे बि इहो शौक़ु आहे मोहसिन नक़वी खे, त इहो बि आज़माए वठे, करे वठंदो। इन करे असां 6.5 करोड़ सिंध जा माण्हू सिंधी ॻाल्हाईंदड़, ऐं असांखे यकीन आहे त जेके सिंध में ॿियूं कम्यूनिटी रहनि थियूं, भले पंजाबी स्पीकिंग कम्यूनिटी हुजे, उर्दू ॻाल्हाईंदड़ अक्सरियत आबादी हुजे, हीअं तव्हां फील कयो हूंदो न त हीउ जेको ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं मुस्तफ़ा कमाल जेके निकिता आहिनि, त जेके इन्हनि जा ख़ामोश साइलेंट सपोर्टर जेके अल्ताफ़ सिंह जा हुआ, उन्हनि खे बि वाए अल्ताफ़ सिंह एक्टिव कयो वियो, जो हुन हैदराबाद मीरपुर ख़ासि ऐं टंडे अलायर में जॾहिं वियो त उते नज़र आयो त ही जेके अल्ताफ़ सिंह जा जेके MQM जा साइलेंट सपोर्टर हुआ, उहे सपोर्टर बि मैदान ते अची विया आहिनि इन स्कीम जी सपोर्ट में। त हाणे इन करे ही सॼो जो सॼो जनरल ज़िया जे ज़माने जो हिकिड़ो नस्ल परस्ती जो राग आहे, उहो राग खणी शुरू थिया आहिनि। पर ही अंदेशन हिननि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ही पहिरियों मरहलो हूंदो पाकिस्तान जे अंदरि कराची ऐं कराची सां जेके बि लाॻापियल इलाइक़ा आहिनि, उहो सूबो ठाहिण जो, ऐं पोइ जेको बैनुल अक़वामी पुराणो जेको 90 जे ज़माने जो हो त हांगकांग जो मुतबादिल, हाणे त दुबई जो मुतबादिल पियो थिए, त उते हिकिड़ो इंटरनेशनल सिटी ठहंदो, जंहिं ते आस्ते आस्ते पाकिस्तान खां बि धार करे हिकिड़ो ऑटोनॉमस जेका आहे उहा स्टेट ठही वेंदी, जेके ही नाक बंदिश मोहसिन नक़वी जहिड़ा, अलीम ख़ान जहिड़ा ऐं ॿिया टिया ॾिसी नथा सघनि, ऐं ही सम्झनि था त असां डंडे जे ज़ोर ते सभु कुझु हलाए वेंदासीं, जेके ग़लती कनि पिया। जेकी ग़लती कनि सो पिया असां त जी डॉक्टर साहब, हिन वक़्तु ॾिसो 1948 खां जेके ॾिठो वञे त जीअं कराची में मरकज़ी हुकूमत खे जेको आहे सेक्रेटरी ॾिनो वियो, आर्ज़ी तौर ते मरकज़ बणायो वियो कराची खे। पर 1948 में जेकी मेज़बान सिंध हुकूमत हुई उनखे हितां हैदराबाद बदर कयो वियो। हीअ फरमाइशी प्रोग्राम 1948 खां जेके त तारीख़ी लिहाज़ खां ॾिसंदो त इहो हलंदो पियो अचे। मुंहिंजो सुवालु इहो आहे त हिन मुल्क जो जेको फ़ैसिलो आहे उहे सनअतकार, सरमाएदार या जेके इस्टेब्लिशमेंट कंदी या आवाम खे करणु ॾिनो वञे? डॉक्टर साहब ॾिसो, इहो फेल्यूर इहो आहे त ही सियासतदान मुकमल फेल आहिनि, जंहिंजे करे उनखे मौक़ा मिलनि था न। जेकॾहिं पीपल्स पार्टी सिंध में स्वीपर जी नौकरी बि पंहिंजे पीपल्स पार्टी जे के तालके ऐं ज़िले सदर खे न ॾे, ऐं उन्हनि जा जेके उहिदेदार, मक़ामी उहिदेदार आहिनि यूनियन काउंसिल जा, उन्हनि खे स्वीपर जी नौकरी ऑर्डर, पाण स्कूल जी ॿुहारी कढणु कोन वेंदा आहिनि, वरी 50,000 ते उन्हनि मुलाज़िम रखी छॾियो, को माड़े चोको ग़रीब माण्हू उनखे मोकिलींदा आहिनि त तूं वञी ॿुहारी ॾेई अचई, तोखे 5,000 महीने में ॾींदासीं, सरकारी पघार उनजे खीसे में थी वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो अञा ताईं ॿार वेठा आहिनि रोड ते, चेयरमैन खां वठी जेके मेंबर नाल क़िस्म जा कर पियारिया अथनि, जो 6 करोड़ 8 करोड़ रुपया DSP मुख़्तियार कारनि ऐं हिननि जी भर्ती लाइ नौकरियूं रुशवतूं हलियूं आहिनि। डॉक्टर जी भर्ती जे लाइ 2-2 करोड़ रुपया वरिता अथनि। त जेकॾहिं ही ऐं डेवलपमेंट जा फंड जेके आहिनि रुगो कागज़ी वर्क पेपर खां सवा एरीगेशन जा एतिरा अरबे रुपया आहिनि, बंदनि जी सूरत हाल छा आहे, एरीगेशन जे वाहन जी सूरत हाल छा आहे, खांटियूं थियनि थियूं नथियूं थियनि, प्रॉपर पाणी जेको आहे उहो रेगुलेट थिए थो नथो थिए। इहे समूरा मामला जेकॾहिं ही हुकूमतूं वजूद में ईंदड़, ही सिविल अस्पतालुनि में स्प्रो जी गोरी नथी मिले, फिनाइल जी बोतल नथी मिले, ही ज़ालिम जेके MS खे बि कॉन्ट्रेक्ट ते रखंदा आहिनि, तोखे साल लाइ ॾियूं था, तूं 5 करोड़ 7 करोड़ रुपया ॾे। त जेकॾहिं इन क़िस्म जूं सरकारी हिननि हुकूमतुनि जी हूंदी कारकर्दगी,
त पोइ त इस्टेब्लिशमेंट जे परदे जे पोयां जेके प्लेयर आहिनि, नॉन स्टेट एक्टर हुजनि, ॿिया हुजनि, उहे त सभु चवंदा न त हाणे हीउ मौक़ियो आहे, हीउ सभु नाकाम आहिनि, फेल आहिनि, हीअ हरकतूं नथा मुड़नि, माण्हू बेज़ार आहिनि, माण्हुनि जी बेज़ारी जो फ़ाइदो वठी असीं अहिड़ा अनपॉपुलर ऐं अवाम दुश्मन फ़ैसिला करण में कामयाब थी वेंदासीं। पर ही कंहिं बि सूरत में कंहिं बि माण्हू खे हक़ कोन्हे। इलेक्शनूं फेयर करायो, सही क़यादतूं अचनि, अदालतुनि में तव्हां जेको आहे जस्टिस आणियो, अदालतुनि में सियासी इंसाफ़ जे सिलसिले में मुदाख़लतूं ख़तमु करियो, यूनियन काउंसिल खां वठी टाउन कमेटी, म्यूनिसिपल कमेटियुनि ताईं तव्हां फंड हक़ीक़ी जारी कयो, डेवलपमेंट करायो, उन्हनि जी ऑडिट रखो त को बि यूसी नाज़िम, तालके चेयरमैन ऐं म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन, ज़िले जो चेयरमैन फंड न खाई सघे। अहिड़ो ट्रांसपेरेंट निज़ाम आणे इन्हनि सभिनी बलाउनि जो असीं मुक़ाबिलो करे सघूं। अच्छा डॉक्टर साहब, मसलन जंहिं ॾींहुं मोहसिन नक़वी जो बयानु आयो त मोहसिन नक़वी कराची में हुयो, बिलावल हाउस कराची में, सदर आसिफ अली ज़रदारी सां हुनजी मुलाक़ात बि हुई। उनखां पोइ इस्लामाबाद वियो आहे, उते इहो बयानु जेको सनअतकारनि जी हिकिड़ी तक़रीब हुई जिते हुन इहो बयानु ॾिनो त नवां सूबा ठहनि, इंतिज़ामी यूनिट ठहनि, सिस्टम जेको आहे कोलेप्स थी चुको आहे। ऐं नून लीग जे जॾहिं अॻुवाणनि सां इन ते ॻाल्हि थी त इहो वफ़ाक़ी वज़ीर, बासर वफ़ाक़ी वज़ीर आहे हिन वक़्तु वफ़ाक़ी काबीना जो, उहो अहिड़े क़िस्म में बयानु ॾिए पियो त नून लीग अॻुवाणनि जो इहो चवणो त मोहसिन नक़वी जो इहो ज़ाती बयानु आहे। तव्हां हिन ते छा चवंदा? ॾिसो, तव्हांखे यादि हूंदो न त इन खां अॻु में मियां आमिर महमूद सीट जी पिंडी खां आयो, परवेज़ मुशर्रफ जो तयारु थियल हिकिड़ो चए थो मुशर्रफ जे दौर में करप्शन जे ज़रिए अरबापती थी वियो, हाणे तो वॾी बला आहे, त कराची में अची सनअतकारनि सां मिली, साॻियनि माण्हुनि सां मिली या कहाणी ॿुधाए वियो त हाणे सूबनि ठहण खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। त हाणे सुवालु इहो आहे त जे हुनजो ज़ाती बयानु आहे त ज़ाती बयानु आइन जे बुनियादी दायरे कार खां ॿाहिरि आहे, हुनजे ख़िलाफ़ु आहे, त पोइ वज़ीर आज़म साहिबु जेको आहे हुनजे ख़िलाफ़ु क़दम खणे न, उनखे काबीना खां ॿाहिरि कढे। एॾो वज़ीर आज़म खे इख़्तियार ऐं आइन सां हमदर्दी आहे, मोहबत आहे, त पंहिंजो हुन वज़ीर खे ॿाहिरि कढे। जे वज़ीर खे ॿाहिरि नथो कढी सघे त पोइ सुभाणे लामाला इहो वक़्तु ईंदो जो हिनखे ॻिची खां पकिड़े चवंदा हाणे वज़ीर आज़म हाउस मां निकिर ऐं तुंहिंजो टाइम पूरो थियो, हाणे असां पाण हुकूमत हलाईंदासीं। ऐं मोहसिन नक़वी लाइ ख़ुदि इहा इख़लाक़ी ज़िमेवारी ऐं पाबंदी आहे त जेकॾहिं हू इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करे थो, हुकूमती कारकरदगी ते अदम अजमा जो इज़हार करे थो, त हुन लाइ इख़लाक़ी पाबंदी आहे त पहिरीं पंहिंजी वज़ारत तां इस्तीफ़ा ॾे, वज़ारत दाख़िला तव्हांखे छॾे इस्तीफ़ा ॾे, आम माण्हू थी अचे, ऐं पोइ जेके हुनखे तीर वसाइणा आहिनि उहो तीर वसाए पोइ ॾिसी वठंदासीं। बाक़ी केरु असां मज़लूम माण्हू आहियूं? ॾिसो, असां न हिते दहशतगर्दनि जा हामी आहियूं, न असां दहशतगर्दी खे सपोर्ट कयूं था। असां वटि हिकिड़ी ताक़त आहे, उहा आहे पंहिंजे अवाम जी। 6.5 करोड़ माण्हू हिन वतन जा वारस आहियूं, असीं वेठा आहियूं, ऐं उन खां पोइ सॼे पाकिस्तान जो जेको जीअण जी शरग आहे उहो कराची समुंड खां शुरू थिए थो, कराची जे बंदर खां शुरू थिए थो, जेको लाहौर इस्लामाबाद ताईं पाकिस्तान खे जीआरे थो। त जेकॾहिं ही इन क़िस्म जा कंदा त पोइ असीं कंहिंखे धमकियूं नथा ॾियूं, कंहिंखे गारियूं नथा ॾियूं, पर इहो ज़रूरु चवणु चाहियूं था त हिन सिंध जे इस्तेकाम ऐं क़ौमी बका जे लाइ जेतिरी वॾी क़ुर्बानी मां गुज़रणो पवंदो, हज़ारे लखे इंसान पंहिंजी जानियुनि जो नज़रानो पेश करण लाइ तयारु आहिनि ऐं कंदा, पर असां इन क़िस्म जी का बि शैतानी साज़िश जेका आहे उहा कामयाबु थियणु न ॾींदासीं। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ो ॿियो सुवाल पैदा थिए पियो हिन वक़्तु, जॾहिं मोहसिन नक़वी जो बयानु साम्हूं आयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके वज़ीर आहिनि उहे हिन वक़्तु मीडिया बयाननि ताईं महदूदु आहिनि। थियणु ईअं घुरिजे आहे त को सिंध असेंबली मां हिन जी जेको आहे ठाराह मंज़ूरु थियणु घुरिजे आहे, मज़मती ठाराह अचणु घुरिजे आहे, ऐं मुसलसिल जेके तव्हां ॾिसंदो कॾहिं मुस्तफ़ा कमाल बयानु पियो ॾिए, कॾहिं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी बयानु पियो ॾिए, फारूक सतार पियो बयानु ॾिए, पर हीअ हिकिड़े जेके ज़िमेदार बाअसर वफ़ाक़ी वज़ीर अहिड़े क़िस्म में बयानु ॾिए थो, सिंध असेंबली जो किरदारु कहिड़ो हुजणु घुरिजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो किरदारु कहिड़ो हुजणु घुरिजे, तव्हां छा मुतालबो कंदा? ॾिसो, साॻी पघार ते साॻे आका जा ही सभु पघारदार माण्हू आहिनि। तव्हां ॾिठो न बजट इजलास में इहे पीपल्स पार्टी जा ग़ैर ज़िमेवार वज़ीर पंहिंजी शहर शाइरी जे ज़रिए केतिरा ॾींहं बहस हलियो पियो त सूबो ठहे न ठहे, असां उर्दू सां मोहबत कयूं था, उर्दू असांजी माउ, उर्दू असांजी ॾाॾी, उर्दू असांजी नानी, इन क़िस्म जूं शहर शाइरी ॿुधाए पंहिंजो पाण खे वॾो हक़ परस पेश पिया कयूं त असांजो तव्हांजे लाइ साथ थो वञे।
ऐं हरूभरू उन्हनि दहशतगर्दनि खे मौक़ो ॾिनो त हू 15 ॾींहं पूरो जेको वई असेंबली में मुआजर सूबे जे लाइ वकालत कनि ऐं इन क़िस्म जा राग ॻाइनि। त हींअर बि थियण त ईअं खपे हा, हिकिड़ी पीपल्स पार्टी अॻु में करारदाद पास करे चुकी आहे सूबनि जे ख़िलाफ़, पर हिन वज़ीर दाख़िला जे बयान जे ख़िलाफ़ बाज़ाब्ता तौर ते करारदाद पास करे मज़मती करारदाद ऐं वज़ीर आज़म खे सिफारिश मोकिलणु खपे त जीअं त ही वज़ारत दाख़िला जो वज़ीर आहे, वज़ीर दाख़िला आहे वफ़ाक़ी हुकूमत जो, हू हिन क़िस्म जूं गैर ज़िम्मेवाराना बयानूं पियो ॾे। महिरबानी करे असां मुस्लिम असेंबली वज़ीर आज़म खां मुतालबो थी करे त हिन खे वज़ारत हटायो वञे। अहिड़े क़िस्म जो हिननि खे ज़रूरु कमु करणु खपे। थींदो कुझु न आहे, पर ही करारदातूं वक़्त ते ज़रूरु हिकिड़ो क़ानूनी दस्तावेज़ थी करे क़ौमुनि जे भरझले जो सबबु बणजंदियूं आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, हिकु सुवालु इहो बि थिए पियो, हिकिड़ो मोहसिन नक़वी चयो त अवाम में वेंदासीं जेकॾहिं इन जो सिस्टम जेको आहे हिकिड़ो कोलाप्स थी चुको आहे, नवां यूनिट ठहणु घुरिजनि, सूबा जेके नवां ठहणु घुरिजनि, इन लाइ असां अवाम में वेंदासीं। सुवालु इहो पियो पैदा थिए त मोहसिन नक़वी जो को तकी कोन्हे ऐं जेकॾहिं जिन खां बयान माना ॾियाराया पिया वञनि त छा अवाम में इहो जेकॾहिं मामिलो खणी था वञनि त उन ते तव्हां कमेंट कहिड़ो करणु चाहींदा? ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां त पर्दे जे पोयां अहिड़ा पाकिस्तान में हरामखोर ऐं कमीशन खोर माफ़िया वेठी आहे ब्यूरोक्रेसी में ॿियनि जॻह ते। हाणे हिन वक़्तु फील्ड मार्शल साहिबु जेको बैन अवी किरदारु अदा कयो आहे हिंदुस्तान खां जंग खटण खां पोइ, जेको थोरो घणो पाकिस्तान जी फ़ौज जो तासुरु थियो आहे, त हाणे हिनखे वापसि वठी अहिड़े मैदान में फासाइणु चाहिनि था जिते हुनजी इज़त बि ख़राबु थिए, जिते पाकिस्तान जो वक़ार बि ख़राबु थिए ऐं पाकिस्तान वरी बहिरान जो शिकार थिए। हींअर ॿिनि सूबनि में ॾिसो था केॾी शदीद तरीन हले पई मज़ामत ऐं दहशतगर्दी हले पई। कश्मीर जा माण्हू महीननि खां वठी वेठा आहिनि रोडनि ते, उते बदम इस्तेकाम जी सूरत हाल आहे। ऐं हिन वक़्तु सिंध में इन क़िस्म जा राग ॻाए सिंध ऐं पंजाब में उहा ई साॻी सूरत हाल पैदा करणु चाहिनि था, त मूंखे ॿुधायो त इहा कहिड़े पाकिस्तान जी ख़िदमत कई पई वञे। ऐं अहिड़ा माण्हू जेके अनपॉपुलर आहिनि, तव्हांजी बकौल त हिननि खे पंहिंजो तक न आहे त ही जेकॾहिं सिंध में अचे ऐं जैकाबाद, कश्मीर, शिकारपुर, लाड़काणे, दादू, हैदराबाद में बि इन क़िस्म जी ॻाल्हि करे त माण्हू त हिनखे खम करे छॾींदा, माण्हू अचण ई कोन ॾींदा। पर असांखे यकीन जॾहिं पंजाब में इहो ईअं वेंदो सरकारी प्रोटोकॉल छॾे ऐं हिकिड़े आम शहरी जी हैसियत में, त उनजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न थींदा। त हिननि वटि माण्हुनि वटि वञण जो तसवर जेको आहे उहो ज़हननि में इहो आहे त असां ओचितो जनरल ज़िया वारो रेफरेंडम ऐलान कंदासीं त बाबा हाणे हिन मसइले ते रेफरेंडम कयो। क़ौमुनि जा मुक़दर ऐं तारीख़ूं जेके आहिनि उहे अहिड़े बोगस रेफरेंडम जो मोहताज न हूंदियूं आहिनि। इन करे अहिड़ो रेफरेंडम ख़ुदि इन्हनि जे लाइ जेको काउंटर प्रोडक्टिव थींदो, इन लाइ तबाही जो सामान खणी ईंदो। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ो सुवालु इहो बि थिए पियो त हिन वक़्तु जेकॾहिं मामलात में जेके बयान अचनि पिया त इहो बहस थिए पियो त ईअं त न आहे त सिंध जे अवाम जो जेको आहे उहो रद्द अमल चेक करण लाइ अहिड़े क़िस्म जा बयान ॾियाराया पिया वञनि। हिकिड़ो मुसलसिल सालनि खां वठी हिकिड़े अहिड़े क़िस्म जा बयान, हिकिड़ी लसानी जमायत खां वफ़ाक़ी वज़ीर बि मुस्तफ़ा कमाल वफ़ाक़ी वज़ीर आहे, इन खां पहिरियां ख़ालिद मक़बूल बि जेको आहे उहो कैबिनेट में रहियो, हींअर बि आहे कैबिनेट जो हिसो आहे। त उन्हनि जा बयान अचनि पिया, हाणे मोहसिन नक़वी खां बि। इहो इन जो मक़सदु इहो त न सिंध जे अवाम जो रद्द अमल चेक कनि पिया। ऐं ॿियो मुंहिंजो सुवालु इहो त क़ौम परस्तनि खे या जेके आहिनि उनखे सख़्तु रद्द अमल जेको ॾियणु घुरिजे उहो हिन वक़्तु ताईं रद्द अमल अहिड़े क़िस्म जो आयो न आहे। वहीद, हाणे ॻाल्हि इहा आहे त सख़्तु रद्द अमल तव्हां छाखे चओ था, ऐं ॿियो इहो आहे त को माण्हुनि जो रद्द अमल चेक कनि पिया, इहे सभु ग़लति ॻाल्हियूं आहिनि। हिन वक़्तु सीरियस थ्रेट आहे। मूं कल्ह पंहिंजी गुफ़्तगू में चयो त जनरल ज़िया संजीदा कोशिश कई हुई त मुल्क में 22 सूबा ठाहे, 22 डिवीज़नुनि ते 22 सूबा ठाहे। उहा संजीदा कोशिश हुई, MKM खे हिते लाथो वियो, जंहिं एॾी दहशतगर्दी कई, असां उनखे नाकाम ठाहियोसीं ऐं सिंध बची वई। उन खां पोइ ज़रदारी ऐं मुशर्रफ जे दौर में इहे आइनी क़ानूनी हथकंडा इस्तेमालु कया विया, ॿिटे निज़ाम वारा, उहे रद्द थी विया। त हाणे ही हिन वक़्तु जेका कोशिशि आहे इहा बिल्कुलु सीरियस थ्रेट आहे सिंध खे। इहा सोचणु खपे त इहो को असांजो पाणी कोन पिया मापनि।
ऐं हिन वक़्तु मसलन रद्द-ए-अमल छा आहे? हिन वक़्तु इहो आहे त असां ॻाल्हियूं हलनि पियूं, ॻाल्हियुनि जे वक़्तु ॻाल्हियूं थियनि थियूं। छा को माण्हू चौक ते बि पंहिंजो पाण खे बाहि ॾेई छॾे, भला 1-2 जी हड़ताल कजे, के 4 बसूं साड़े छॾजनि त उन सां छा थियणो आहे? हींअर त ॻाल्हियूं आहिनि न, ॻाल्हियुनि जे दौर में ॻाल्हियूं करे उन्हनि खे ब्रेन स्टॉर्मिंग कराए उन्हनि खे रीथिंक करण जो मौक़ो ॾिबो आहे, छो जो असीं सम्झूं था त हिन जे पोयां एस्टेब्लिशमेंट आहे, मुक़्तदर हल्का आहिनि। असां पाकिस्तान जे समूरे सियासी हल्कनि खे पंहिंजी आर्ग्यूमेंट, पंहिंजे दलील, पंहिंजी तारीख़ी सचाइनि सां इहो ॿुधाइण था चाहियूं त तव्हां ग़लति कयो पिया, सिंध खे त तबाही में विझो पिया, पर हिन सॼे मुल्क खे तबाही में विझो पिया। जॾहिं इन क़िस्म जो ॻाल्हियुनि जो मरहलो त ॻाल्हियूं थींदियूं, जॾहिं हू बाज़ाब्ता को ऐलान कंदा त पोइ उन वक़्तु तव्हां ॾिसी वठंदो त सिंध जो रद्द-ए-अमल छा थो थिए, पोइ सिंध कीअं थी रिएक्ट करे, ऐं कराची खां वठी कमू शहीद ताईं हिननि जी ट्रांसपोर्ट, हिननि जा सॼा निज़ाम कीअं हलंदा ऐं कीअं गाॾियूं ऐं रेलूं भरिजी वेंदियूं, पोइ वक़्तु ॿुधाईंदो। इन करे असीं का वॾी धमकी, का वॾी ॻाल्हि नथा करणु चाहियूं। असां रुॻो पहिरीं त पंहिंजा सिंधी माण्हुनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त पंहिंजे वजूद ऐं पंहिंजी तारीख़ ते वॾे में वॾो वार आहे पंहिंजे वतन ते, जंहिं धरती खे पाण माउ सम्झूं था, उनजे वजूद ते वार आहे। इन लाइ संजीदा थियो, खामोशियूं हणण जे बजाए, धमकियूं ऐं हवाई ॻाल्हियूं करण जे बजाए हिकिड़ो संजीदा नुक़्ते नज़र इख़्तियार कयो ऐं पंहिंजी सिफ़ुनि में मज़बूती पैदा कयो। ऐं पोइ जेकॾहिं इन क़िस्म जेके फ़ैसिला कया वेंदा त इनशाला सिंध दुनिया खे करे ॾेखारींदी त इन पंहिंजे वतन जे बचाव लाइ छा छा थी सघे थो ऐं कीअं कीअं थी सघे थो। इनशाला असीं कामयाबु थींदासीं। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हां असांखे क़ीमती टाइम ॾिनो। जी नाज़रीन, डॉक्टर कादर मक्सी साहब, चेयरमैन STP, असांखे हिन ख़ुसूसी टाइम ॾिनो ऐं पूरी जेको मोहसिन नक़वी बयानु ॾिनो आहे, उनखां पोइ वारी जेकी सूरत हाल आहे उन ते तफ़सील सां जेको आहे पंहिंजो ओपिनियन ॾिनो ऐं पंहिंजो रद्द-ए-अमल ॾिनो। पंहिंजे मेज़बान वहीद राजपर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।